अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 510 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 511 किस्त नंबर 138। दोस्तों इन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन शख़्स आचार्य सां ताड़ी मिलाइण जी कोशिशि कई पर आचार्य ताड़ी कोन मिलाई। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त सीन जे मुताबिक़ हिते ताड़ी मिलाइणी हुई पर आचार्य कोन मिलाई। हिन शख़्स दोस्तों हथ वधायो पर आचार्य ताड़ी कोन मिलाई। दोस्तों हीअ बि आचार्य जी हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों मैं तो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों आचार्य जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो न वरी एडिटर गौर कयो। ऐं दोस्तों मूंखे तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 512 किस्त नंबर 138। दोस्तों हिन सीन में तव्हां गुलाम ते गौर कयो त गुलाम हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त गुलाम हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हिते हिननि सभिनि खे डायरेक्टर इहो सम्झाए रहियो हुयो त तव्हांखे छा चवणो आहे छा करिणो आहे। उन खां पोइ दोस्तों डायरेक्टर जीअं ई सीन स्टार्ट करण जो इशारो ॾिनो त बाक़ी सभु त पंहिंजे सीन में लॻी विया पर दोस्तों गुलाम जो ध्यानु अञा डायरेक्टर ॾांहुं हुयो त कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। दोस्तों हीअ मिस्टेक गुलाम सां गॾोगॾु एडिटर जी बि आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 513 किस्त नंबर 138। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिते गुलाम रईस गफ़ार ख़ान खे गोलियूं पियो हणे। दोस्तों हिते गुलाम रईस गफ़ार ख़ान खे 2 गोलियूं हणी चुको आहे पर दोस्तों जेकर तव्हां रईस गफ़ार ख़ान ते गौर कंदव त रईस गफ़ार ख़ान खे पेट में गोली लॻी हुई ॿी टंग में। पर दोस्तों जेकर तव्हां हिते गौर कंदव त हिते त किथे बि रतु ॾिसण में कोन थो अचे। हिते रईस गफ़ार ख़ान जी जिस्म ते या कपिड़े ते किथे बि रतु लॻल नज़र कोन थो अचे। दोस्तों रियल रतु न हुजे त बि रंग वग़ैरह हुजे हा त जीअं ही सीन ठही सघे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिते गोलियूं लॻण खां पोइ बि रतु या रंग वग़ैरह नज़र कोन थो अचे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 514 किस्त नंबर 138। दोस्तों हिन सीन में तव्हां मीरा ते गौर कयो त मीरा हिते गोली लॻण जे करे बेहोश पई आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदव त हिते मीरा गोली लॻण जे करे बेहोश पई आहे। ऐं दोस्तों तव्हां हिते मीरा जे कंध ते गौर कयो त मीरा जो कंधु हिन वक़्तु बिल्कुलु सिधो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त मीरा जो कंधु यानी सिसी हिन वक़्तु बिल्कुलु सिधी आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां हाणे ॾिसो हाणे त मीरा जो कंधु हिकु पासे ते आहे, राइट साइड में झुकियल आहे। दोस्तों 2 सेकंड पहिरियां मीरा जो कंधु बिल्कुलु सिधो हुयो, राइट साइड ते झुकियल कोन हुयो। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं त मीरा बेहोश बि हुई त पोइ मीरा जो कंधु हिन साइड ते कीअं झुकी वियो, कीअं फिरी वियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ
रिकॉर्ड कई पई वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।